हिन वक्त जारी है। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान की नुमाइंदगी करे रहियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधायूं इजलास में पहुचण ते भारतीय परॾेही वज़ीर एस जयशंकर पारां बिलावल भुट्टो ज़रदारी की आजियां कई वई आहे। बिलावल भुट्टो भारतीय हम मनसब सां हथ मिलाइण मामूल मुताबिक रस्मी अमल हो। परॾेही ऑफिस चवण आहे त हिक मेज़बान मेहमान जो आदरभाव कयो। भारतीय मेज़बाननि हींअर ताईं शिकायत जो मौक़ो नाहे ॾिनो। अवांखे अपडेट कयूं पिया। भारत जे शहर गोवा में शंघाई सहकार तंज़ीम जे परॾेही वज़ीरनि जो इजलास जारी आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जी नुमाइंदगी करे रहियो आहे। इजलास में पहुचण ते भारतीय परॾेही वज़ीर एस जयशंकर पारां बिलावल भुट्टो ज़रदारी जी आजियां कई वई। अवांखे ॿुधायूं पिया बिलावल भुट्टो जो भारतीय हम मनसब सां हथ मिलाइण मामूल मुताबिक रस्मी अमल हो। परॾेही ऑफिस एक मेज़बान जो ऐं मेहमान जो आदर भाव कयो। भारतीय मेज़बाननि हींअर ताईं शिकायत जो मौक़ो न ॾिनो आहे। तर्जुमान जो चवण आहे। भारत के शहर गोवा में शंघाई सहकार तंज़ीम के परॾेही वज़ीरनि जो अहम इजलास जारी है। इजलास के हवाले से अवांखे अपडेट किया पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान की नुमाइंदगी करे रहियो आहे। अवांखे अपडेट किया पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी नुमाइंदगी करे रहियो आहे। इजलास में पहुचण ते भारतीय परॾेही वज़ीर एस जयशंकर पारां बिलावल भुट्टो ज़रदारी की शानदार आजियां कई वई। बिल्कुल नाज़रीन अवांखे अपडेट कयूं पिया। भारत के शहर गोवा में शंघाई सहकार तंज़ीम के परॾेही वज़ीरनि जो इजलास जारी है, जिनमें बिलावल भुट्टो ज़रदारी पर शरीक है। अवांखे ॿुधायूं पिया परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान की नुमाइंदगी करे रहियो आहे। एक मेज़बान मेहमान जो आदर भाव कयो। भारतीय मेज़बान हींअर ताईं शिकायत जो को भी मौक़ो नाहे ॾिनो। इजलास में पहुचण ते भारतीय परॾेही वज़ीर एस जयशंकर पारां बिलावल भुट्टो ज़रदारी की आजियां कई वई आहे। हिन वक्त इजलास जारी है।